हुकूमत जी ग़लति पॉलिसियुनि सबबि बेरोज़गारी में तमामु घणो इज़ाफ़ो थियो आहे ऐं ॿिए नंबर ते इस्तेमालु जो रोज़मर्रा जे इस्तेमाल जूं शयूं तमामु घणी महांगी थींदियूं पियूं आहिनि। इन सिलसिले में अचो त लालू राम वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हुननि जो छा चवणु आहे। महांगाई वधी वई आहे, असां 500 कमाइण वारा आहियूं, असांजो गुज़र सफ़र नथो थिए। महिरबानी करे हिन गवर्नमेंट खे चओ त हिनखे महांगाई कुझु हटाए त असां ग़रीब जी गुज़र सफ़र को अटो टेम जो खाई सघूं। महंगाई एतिरे क़दुरु वधी वई आहे जो ग़रीब माण्हू जो जीअण ई जंजाल थी वियो आहे। सौदो महांगो, अटो महांगो, रोज़मर्रा जी हर शइ महांगी आहे जंहिंजो को अंदाज़ो ई कोन्हे का। गवर्नमेंट खे अपील आहे खुदारा रहम कयो। हुकूमत जूं जेको असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि, हुकूमत जूं पॉलिसियूं आहिनि, जेकी हीअ नई हुकूमत आई आहे न्याज़ी हुकूमत, इन जी ग़लति पॉलिसियुनि जे करे ई जेको आहे सो मुल्क में बुरान ऐं मुल्क में महांगाई जेको आहे थी आहे। महांगाई तमामु घणी थी वई आहे, बेरोज़गारी तमामु वधी वई आहे ऐं रोज़मर्रा जूं जेके खाइण जूं शयूं आहिनि उहे तमामु घणियूं महांगियूं थियूं आहिनि। न्याज़ी हुकूमत जेका आहे त मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे ऐं असां सभु उनखे रद्द था कयूं ऐं मुतालबो था कयूं त जेके रोज़मर्रा जूं शयूं आहिनि उन्हनि जो जेको आहे त सस्ताइप करे ऐं ग़रीब आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। महांगाई वधी वई, महांगो लॻो पियो आहे, खंडु महांगी लॻी पई आहे, हर घर में चांहि लॻी पई आहे, सुबुह जो चांहि जो ख़र्चु 200 रुपया लॻो पियो आहे। लालू राम वासियुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन इबरार मुगेरी सां गॾु रोशन अली मुगेरी, DNS लालू राय।